सुप्रीम कोर्ट आम शहरियुनि जे फौजी अदालतुनि में ट्रायल कलदम करार ॾियण वारो फ़ैसिलो मुअतल कंदे फौजी अदालतुनि में आम शहरियुनि जो ट्रायल जारी रखण जी इजाज़त ॾेई छॾी। दरख़्वास्त गुज़ार बेंच जे सरबराह जस्टिस सरदार तारिक ते एतराज़ कयो हो, जंहिं ते जस्टिस तारिक बेंच खां धार थियण खां इनकार करे छॾियो। अदालत आम शहरियुनि जी फौजी अदालतुनि में ट्रायल कलदम करार ॾियण जो 23 अक्टूबर जो फ़ैसिलो मुअतल कयो, जेको हुकुम 5-1 तां ॿुधायो। 6 रुकनी बेंच मां जस्टिस मुसरत हलाली 5 जजनि जे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। अदालत चयो आहे त इंट्रा कोर्ट अपीलुनि ते फ़ैसिले ताईं 102 गिरफ़्तार माण्हुनि जे ट्रायल जो हथमी फ़ैसिलो न कयो वेंदो। साइफर केस में अॻूणे वज़ीर आज़म ऐं शाह महमूद कुरैशी ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जे ख़ासि अदालत जे जज अबुल हसनात ज़ुल्करनैन फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो ॿुधायो। पीटीआई जे अॻूणे चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी ॾोह क़बूलण खां इनकार कयो। जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू थियण बाद साइफर केस जो बाक़ाइदा ट्रायल जेल में शुरू थी वेंदो। दहशतगर्दी हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान में कर खंयो आहे। दहशतगर्दी जो सिक्योरिटी फोर्सिस सां गॾिजी मुक़ाबिलो कंदासीं। सियासी इख़्तिलाफ़ विसारे मुल्क जे मसइलनि खे गॾिजी हल करे सघिजे थो। पाण में विढ़ंदासीं त दुश्मन फ़ाइदो वठंदा। डेरा इस्माइल ख़ान में थियल दहशतगर्दी जी मज़म्मत करियां थो। संगीन केसनि में मुलवस दहशतगर्दनि खे जेलुनि मां कढियो वियो। का बि सियासी पार्टी दहशतगर्दी जो अकेले सिर मुक़ाबिलो नथी करे सघे। दहशतगर्दनि खे ॿीहर आबाद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। अॻूणी हुकूमत जो हिकु ग़लति फ़ैसिले मुल्क खे 10 साल पोइ ते धिके छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पेशावर हाई कोर्ट बार जी तक़रीर खे ख़िताब। संदसि चवण आहे त शहीद भुट्टो अदालती क़तल जे समूरनि किरदारनि खे वाखो कयो वञे। असां चाहियूं था त शहीद भुट्टो खे इंसाफ़ ॾियारियो वञे। असांखे पुराणी रियासत छॾणी पवंदी। मुल्क में मज़बूत बणाइण लाइ नफ़रत ऐं विरासत जी सियासत खे ख़तमु करणो पवंदो। डिक्टेशन जो दर हमेशह लाइ बंदि थियणु घुरिजे। इंतकाम नथो वठणु चाहियां पर एहतिसाब वठणु त ठहे थो। अडियाला जेल में क़ैद जा ज़ख़्म कॾहिं बि भरिजण वारा नाहिनि। क़ैद वारियूं ॻाल्हियूं कॾहिं बि नथो विसारे सघां। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जी लाहौर में पार्टी इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हू पाण सां थियल ज़्यादती विसारे सघे थो पर मुल्क ख़िलाफ़ साज़िश कीअं विसारे सघिजे थी। असांखे मुतहद थी क़ौम खे ॾुखियाईनि मां कढणो आहे। जनरल बाजवा या जनरल राहिल शरीफ़ ख़िलाफ़ का बि साज़िश न कई। मुल्क खे रांदीगरनि जे हवाले नथो करे सघिजे। 8 फ़रवरी ते अवाम ते ॿधल सभ खां वॾी JIT बणिजी। सॼे मुल्क में डिप्टी कमिश्नर्स ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नर्स जी बदिलियुनि ऐं मुक़ररनि ते पाबंदी लागू। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त आम चूंडनि में DCs ऐं ADCs खे ज़िम्मेवारियूं सौंपियूं आहिनि। इलेक्शन कमीशन चूंडनि बाबति DROs ऐं ROs जी मुक़ररी सबबि बदिलियुनि ते पाबंदी लॻाए छॾी। सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट ऐं चइनी चीफ सेक्रेटरीज़ खे लेटर जारी। सुप्रीम कोर्ट जो ताहयात नाअहली जे आर्टिकल 62(1)(f) बाबति समूरियूं दरख़्वास्तूं गॾाए ॿुधण जो फ़ैसिलो। ताहयात नाअहली मुद्दे बाबति मीर बादशाह कैसराणी केस जो लिखत में हुकुमनामो जारी। हुकुमनामे में चयो वियो आहे त नाअहली मुद्दे जे सवाल वारा केस जनवरी 2024 जी शुरूआति ते गॾाए मुक़ररु कया वञनि। एडिशनल अटॉर्नी जनरल निशानदेही जी आईने सवाल वारे केस ते घटि में घटि 5 रुकनी बेंच ज़रूरी आहे। केस कमेटी तरफ़ां जोड़ियल बेंच आॾो मुक़ररु कया वञनि। अफ़गानिस्तान खां तोरखम रस्ते जदीद अमरीकी हथियार स्मगल करण जी कोशिश नाकाम। अफ़गानिस्तान खां आयल गाॾी जी चेकिंग बसरनि सां भरियल बोरियुनि मां जदीद अमरीकी हथियार हथ। अमरीकी M4 क्लाशनकोफ मैगज़ीन मुख़्तलिफ़ नौअ जूं हज़ारें गोलियूं बि हथ कयूं वयूं। हथ आयल हथियारनि में अमरीकी राइफल, ग्रेनेड, नाइट विजन साइट्स ऐं लेज़र बैम शामिल। पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी में अफ़गानिस्तान ॼावल दहशतगर्दनि जे मुलवस हुजण जूं शाहिदियूं मौजूद। नैब रहियो त मुल्क न हलंदो। मुल्क हलायो या नैब हलायो। नवाज़ शरीफ़ जा केस अव्हां जे साम्हूं आहिनि।
माण्हू चवनि था त इंसाफ़ थी वियो आहे। नवाज़ शरीफ़ जा 5 साल केरु वापसि कंदो? नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी जूं कराची में एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त मुल्क जे वज़ीर आज़म खे इंसाफ़ न मिलंदो त ग़रीब खे कीअं मिलंदो? जंहिं मुल्क में अदालती निज़ाम ग़ैर महफ़ूज़ हुजे उहो अॻिते नथो वधी सघे। अॻूणो नैब चेयरमैन अवाम खां माफ़ी वठे, शायदि बचत थी वञे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में जानियुनि जो नज़रानो पेश कंदड़ बहादुर जवाननि खे क़ौम जो सलाम। दराबन चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जे हमले में 5 सिंध वासी जवाननि समेत 23 फ़ौजियुनि जी जनाज़े नमाज़ डेरा इस्माइल खान छावड़ी में अदा कई वई। कोर कमांडर पेशावर, अस्करी अमलदारनि, जवाननि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। ISPR जो चवणु आहे त शहीद फ़ौजी जवाननि जा मड़ जनाज़े नमाज़ खां पोइ आबादनि इलाइक़नि ॾांहुं रवाना कया विया। अफ़गान एलची खे परॾेही ऑफिस तलब करे एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो। अफ़गान सरज़मीन ते दहशतगर्दनि जी क़यादत ऐं ठिकाणनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थी वियल घोटकी वासी फ़ौजी जवान जी तदफ़ीन। घोटकी जे ॻोठ सौबदा खान खावड़ वासी फ़ौजी जवान मोहम्मद इसहाक खावड़ जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में फ़ौजी ऑफिसरनि, सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। IG सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार जी सदारत हेठि DIG ऑफिस सखर में अमन अमान बाबति इजलास। IG के सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जारी ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। DIG सखर ऐं लाड़काणो रिफ़त मुख़्तार खे कचे में हलंदड़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी। IG सिंध पारां क़त्ल केस में घुरिबल मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई तेज़ करण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट में गैर कानूनी अफ़गानी जी निकाली ख़िलाफ़ मामले जी ॿुधणी जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। अदालत 5 रुकनी बेंच जोड़ण वारो मामलो जजिस कमेटी ॾांहुं उमाणे छॾियो। जस्टिस सरदार तारिक रिमार्क्स ॾिना त कानूनी दस्तावेज़ रखंदड़ अफ़गानी शहरी अदालत सां राब्तो करे सघनि था। अमरीकी शहरी खे क़त्ल करण जी भारतीय साज़िश वाक़िफ़ थियण खां पोइ अमरीकी सदर जो बाइडन भारत जो हाई प्रोफाइल दौरो मुलतवी करे छॾियो। सदर जो बाइडन खे 26 जनवरी ते भारत जे यौम जमहूरिया जी तक़रीब में ख़ासि महिमान तौरु शिरकत जी दावत ॾिनी वई हुई। गुज़िरियल महीने अमरीकी इंटेलिजेंस एजेंसी सिख अॻवान जे क़त्ल जी साज़िश खे वाखो कयो हो। कैनेडा बि सिख अॻवान हरदीप सिंह जे क़त्ल बाबति भारत खां जांच जो मुतालबो करे रहियो आहे। कराची जी एहतसाब अदालत में सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारे रेफरेंस जी ॿुधणी। आगा सिराज दुरानी ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश। 4 जवाबदारनि पारां हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल। अदालत रेफरेंस जी वधीक ॿुधणी 22 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी। अॻूणो पुलिस ऑफिसर वाजिद दुर्रानी अदालत में पेश। गुलज़ार ख़ान, अहमद ख़ान ऐं ॿिया बि पेश। अदालत अॻूणे DIG शुएब सिद्दीकी, ज़ुल्फ़िकार अहमद, ज़फ़र इक़बाल ऐं ॿियनि खे तलब करे वरितो। SSP ओभर बि ज़ाती हैसियत में तलब। अदालत केस जी ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। तालीम वारी निगरान सूबाई वज़ीर राना हुसैन जो मटियारी जे सरकारी स्कूलनि जो दौरो। तालीम वारी वज़ीर गवर्नमेंट मोहम्मद दाऊद मेमण हाई स्कूल पहुची मुआइनो कयो। हेडमास्टर पारां स्कूल बाबति आगाही। निगरान वज़ीर राना हुसैन जी भिट शाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मज़ार ते बि हाज़िरी। राना हुसैन भिटाई जे फ़क़ीरनि जा कलाम ॿुधा।
जामशोर में महराण यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ नई टर्म बैक पॉलिसी लागू करण खिलाफ शागिर्द सरापा एहतजाज। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जे मेन कैंपस खां एडमिन बिल्डिंग ताईं रैली धरणो। टर्म बैक पॉलिसी ख़त्म करण जो मुतालबो। शागिर्दनि जो चवणु आहे त नई टर्म बैक पॉलिसी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। शागिर्दनि जे एहतजाज सबबि इंतजामिया वॾी तादाद में पुलिस नफ़री तलब करे वरिती।